सिंध के नाले वारे अदीब ए मुहक्किक डॉक्टर इब्राहिम सिंधी से हाई स्कूल अब्दुर्रहीम कातियार में एक पुरवकार शाम मल्हाई वई, जैमें हिनजी इल्मी ए अदबी खिदमतन ते खेस ज़बरदस्त खराज तहसीन पेश किया। हिन खूबसूरत तकरीब में सिंध के नाले वारन अदीबन, शायरन, मुहक्किकन, लेखकन, उस्तादन ए दानिश्वरन प्रोफेसर कलंदर शाह लकियारी, प्रोफेसर मोहम्मद इस्माइल मेमन, अदीब ए मुहक्किक रसूल बख्श तमीमी, शमसुल हक शोरे, मियाँ मीर चांडियो, दीदार मगसी, हाई स्कूल अब्दुर्रहीम कातियार के बानी अब्दुर्रहीम कातियार, तैलीमी माहिर उमेद अली सठियो, आदम लुडान, अब्दुल खालिक खट्टी समेत स्कूल के उस्तादन ए सवें स्कूली शागिर्दन शिरकत कई। तकरीब के खिताब कंदे नाले वारे दानिश्वर प्रोफेसर कलंदर शाह लकियारी चयो त लाड़ सिंध में डॉक्टर गुलाम अली अलाना का पोइ इब्राहिम सिंधी है जैं PhD कई है। हुन चयो सिंध तोड़े बेन सूबन में तैलीमी मयार के वधाइण जे लाइ ज़रूरी है त सिंधी बोली के कौमी बोली जो दर्जो दिनो वने। हुन वधिक चयो त मेहनत कई है जो कदर है तव्हांखे हिन स्कूल के बे मुबारक हो तव्हांजे मंझां तव्हांजो कलीग तव्हांजो साथी तव्हांजो दोस्त उन मेहनत कई, उन मेहनत जो उनके जुज़वी फल मिलियो है और इंशाअल्लाह अञा थींदो। सब खां वधीक ॻाल्हि जंहिं उन सां गॾोगॾु मूंखे मुतासिर कयो आहे, अॻे बि हिते हिकिड़ो फंक्शन थियो हुन में आयो त हिते जा ॿार शागिर्द ज़ाहिर तो चवंदा आहिनि त वण पंहिंजे फल जे ज़रिए सुञाणबो आहे, त फल जेको आहे सो आहिनि हे शागिर्द ॿार। त इहो उन्हनि उस्तादनि जे महिनत जो ऐं उन्हनि खे सलाम थो कयां जिन ॿारनि खे तयारु कयो। उन्हनि हिते ॾाढियूं सुठियूं तकरीरूं कयूं, सिंधीअ में बि अंग्रेज़ी में बि। हिते वेही करे हिन ॻोठ में अंग्रेज़ी में तकरीरूं करणु इहा का आम ॻाल्हि कान हुई, इहा वॾी ॻाल्हि। तकरीब के खिताब कंदे मौलवी हाजी अहमद मल्ला ते PhD कंदड़ प्रोफेसर मोहम्मद इस्माइल मेमन चयो त सलाम आहे साईं मोहम्मद इब्राहिम डॉक्टर सिंधी साहब के जंहिं इन ॻाल्हि खे क़ुरान वारी आयत के आम हिकिड़ी असांजे जेको माहौल वारे पस मंज़र में खणी हिकु अहिड़ो उनवान खयो जंहिं उनवान सॼे माहौल खे तब्दील करे छॾियो। तकरीब के हाई स्कूल अब्दुर्रहीम कातियार के बानी अब्दुर्रहीम कातियार, मुहक्किक रसूल बख्श तमीमी, शमसुल हक शोरे खिताब कंदे चयो त कौमन जा मुक़द्दर ताकत या बंदूक के ज़ोर ते बदलाए नथा सघजन, पर उनके इल्म के हथियार से तब्दील करे सघजे तो। हुनन वधिक चयो त कायम कंदड़ निहायती काबिल इज्जत अली मोहम्मद कातियार के सलाम तो पेश कयां जंहिं हिन अहिड़े इलाइक़े में हिकिड़ो अहिड़ो इदारो क़ाइम कयो जंहिं माणक मोती पैदा कया, वड़ो इल्म जो चर्चो पैदा कयो। डॉक्टर मोहम्मद इब्राहिम सिंधी साहब आऊं खुश नसीब माण्हू आहियां जेको साईं असां सां गॾु असांजे स्कूल में कमु करे रहियो आहे। इन सां गॾोगॾु साईं मूंसां गॾु B.Ed कई। साईं मूंखे अहिड़ा शख़्स वेठल आहिनि जिन ते असांखे नाज़ आहे। जेकॾहिं डॉक्टर मोहम्मद इब्राहिम सिंधी डॉक्टर आहे त इन ते सिंधी क़ौम खे नाज़ आहे, इन ते उनके शागिर्दनि खे नाज़ आहे, इन ते पूरी क़ौम समेत पाकिस्तान जा जेके मोहबत माण्हू उन्हनि खे नाज़ आहे। लफ़्ज़नि जो मातम ॾिठो वेंदो आहे, लफ़्ज़नि जो मातम थींदो आहे, छाकाणि त उहे असांजा हीरोज़ जिन खे
मनता ज़िंदगी में न मिली सघंदी आहे ऐं जॾहिं उहे असां खां हलिया वेंदा आहिनि त असीं अहिड़ा प्रोग्राम करे पोइ रोईंदा आहियूं, दाहूं कंदा आहियूं, पोइ सारा कंदा आहियूं त ही साईं अहिड़ो ही अहिड़ो ही अहिड़ो। पर मूंखे ख़ुशी थी आहे त अॼु लफ़्ज़नि जो मातम न, पर अॼु लफ़्ज़नि जी नाचकारो आहे। लफ़्ज़ नचनि पिया, रूह नचनि पिया, कैफ़ियतूं नचनि पियूं हिननि हवाउनि जे थधनि हवाउनि जे काफ़िलनि सां गॾु। तकरीब के नाले वारनि उस्तादनि पीर बख्श तुर्क, पीर बख्श जमारी, सैयद अली अकबर शाह ऐं सहाफ़ी मोहम्मद बचल निदो पिणु ख़िताब कयो। तकरीब के हाई स्कूल जे केतिरनि शागिर्दनि पिणु ख़िताब कयो ऐं पंहिंजे नाले वारे उस्ताद डॉक्टर मोहम्मद इब्राहिम सिंधी जी कयल क़ौमी ख़िदमतनि ते खेसि ज़बरदस्त ख़राज तहसीन पेश कयो। अॼु जो ॾींहुं हिकु तारीख़ी ॾींहुं आहे। अॼु असांजे दरम्यान हिकु अहिड़ो उस्ताद वेठल आहे जंहिं पंहिंजी महिनत ऐं जिदोजहद सां न सिर्फ़ु पाण खे मञरायो आहे, पर हिन जी कामयाबी सां हिन स्कूल जे उस्तादनि, शागिर्दनि ऐं असांजी क़ौम जो ॿार ऊचो थियो आहे। तकरीब जे आख़िर में सिंध जी नाले वारनि फ़नकारनि शबाना राज, हसीना कंवल ऐं गुल हसन मीराली क़ौमी ऐं ॿिया गीत ॿुधाए हाज़रीन तोड़े शागिर्दनि खे मोहे विधो। कैमरामैन खादिम हुसैन कोरी सां गॾु अब्दुल रशीद सुमरो, सिंध टीवी न्यूज़, गवर्नमेंट हाई स्कूल, अब्दुल रहीम कातियार, बुल्ली शाकरीम।